जी हाँ इन वक्त मौजूद आया रोशनी पब्लिकेशन सिंधी अदबी संगत तरफा जो किताब जो मेलो लगाया टे रोज़ा इनमें जो सिंधी जो नामियारो अदीब ताज जो साहब पिया अदीब जो मौजूद उन पुछंदासीं त ही किताब टे रोज़ा जो किताब जो लगाया है नौजवान के जो किताब घर जो मेलो लगाया इन यो छाजे करे लगाया हुआ कड़ो मैसेज कन्वर्ट करना असां रोशनी पब्लिकेशन सां सिंधी अदबी संगत साकार किया है इन गश्ती किताब घर में जो सिंध के 100 वॾनि शहरनि में ही मेलो लगायो वेंदो। इन जो मकसद यो है तो सिंधी किताब या ॿियनि ॿोलियुनि जो किताब जो सिंधी अदब बोली तारीख़ ॿियनि मौज़ूअनि ते है उन्हनि जो विकिरो वधाइजे। आम तरह यो रुझान ॿुधायो वियो आहे त इंटरनेट कंप्यूटर के अचण खां पोइ किताब जो विकिरो घटिजी वियो आहे, पर असीं सम्झूं था त वरी किताब जो विकिरो वधियो आहे ऐं उन जो सबूत ही किताबी गश्ती किताब घर उन जो हिकिड़ो वाज़े सबूत आहे। साईं ही जो अॼु सिंधी अदबी संगत मरकज़ ऐं रोशनी पब्लिकेशन हैदराबाद तरफां जो गॾियल इश्तराक सां जो टंडोल यार में किताबी मेलो लगो है ॾाढो हिकिड़ो सुठो कदम है। ये किताबी मेला सिंध के हर नंढे वॾे शहर में लगन खपन। टंडोल यार की खुशकिस्मती है जो रोशनी पब्लिकेशन ऐं सिंधी अदबी संगत मरकज़ दिलचस्पी वठी जो गश्ती किताब घर है उनके 2 नंबर शहर ते टंडोल यार के मुंतखब करें। टंडोल यार में इन्हनि पंहिंजो जो स्टॉल हयो है मेलो टे रोज़ा ऐं 3 ॾींहंनि ताईं किताबी मेलो जारी रहंदो। असां सम्झूं था त ये जो इंटरनेट डिजिटल दौर है उनमें घणो करे जेका नौजवान वक्त गुजारन था सरसरी हिकड़ी मालूमात उन्हनि खे मिले थी इन फॉर्म के ज़रिए जो डिजिटलाइजेशन है। कोशिश कन तो वो पंहिंजी नॉलेज वधाइन इन डेप्थ नॉलेज जी है किताबन मां ही मिली सके थी जेतिरो हिन जे माण्हू करीब ईंदो ओतिरी वधीक उनके नॉलेज मिली थी पंहिंजी ज़िंदगी में वो सक्सेसफुल ऐं कामयाब थी सकन था। असां तो यही चवंदासीं जंहिं संगत भी किताबी मेलो खोलियो आहे रोशनी बुक के नाले सां इहो असांजे टंडोल यार ते एहसान है छाकाणि जो असांजो नौजवान तबको किताबनि खां परे है आया आहिनि किताब रखिया अथनि माण्हू ॾिसंदा पढ़ंदा असांखे ख़बर पवंदी असांजा पुराणो सिस्टम छा आहे नयूं ॻाल्हियूं किताबनि में कहिड़ियूं लिखियल आहिनि ऐं हिन जो थोरो असां ते ऐं किताबी मेलो लॻो आहे ॾाढो सुठो थियो आहे। इन लाइ जेका बि असां ताजरनि तरफ़ां इनखे कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत हूंदी त असीं पूरी कंदासीं। ही जो किताबी मेलो लगो है या सजी सिंध में सिंधी अदबी संगत मरकज़ पारा जो है 100 शहरन में पंजो लगाइबो जो हींअर ॾखण जेका है वह ॾखण सिंध पो लाड़ उत्तर काछो इन सभिनी में अलग अलग तरीक़े से कराची में सिंध समूरी के ये वेड़े अचबो इंशाअल्लाह ताला उन में जिते जिते सिंधी अदबी संगत जो शाखूं आहिनि इतने टंडोल यार शाखा है उन हवाले से असां जो ही मनसूख किया है ही किताबी मेलो ही जो इवेंट है वो मीर शाह इनायत के मुर्तज़ा शाह डाडाई के वताए फ़कीर के हसन दरस के नसीर नोड़े के पाण मीर लथा धरती जो नक्शो लगो पंहिंजो मुरकण बोली में आहे पहिरीं ही जो गश्ती किताब घर मेलो शुरू किया है पूरी सिंध में सिंधी अदबी संगत के तरफा ऐं रोशनी पब्लिकेशन के सहकार से ऐं सम्झा तो इन सां हिकिड़ी जेकी शऊर जी नई लाट उभरंदी उन सां असांखे इलाही फ़ाइदो थींदो। टे रोज़ा लगल किताबी मेले में नामियारे अदीब ताज जो अदीब जो सो रॉयल कालू बेन जा तव्हां वीचार ॿुधायो। हिन जो चवणो त किताब ही इंसान जो बेहतरीन दोस्त है अॼु जो नौजवान जो किताबनि खां पराए किताब ही जो सो अॼु जे नौजवान खे कशीदी खां ख़त्म करे सघियो जो ख़ुदकुशियुनि जा ऐं ॿिया जेके वाक़िया थियनि था वो किताब के दोस्त न ठाहिण जे करे पैदा थींदा ऐं जो नौजवान किताबनि खे पंहिंजो दोस्त ठाहे हिन कशीदी खां निकिरी सघे थो। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर ख़ासि कली ख़बर 4 न्यूज़ टंडोला यार।